अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच ऐं मूं सां गॾु मुल्क जो सीनियर सहाफ़ी शाहिन कुरैशी साहब ऐं उन सां गॾोगॾु मुल्क जा मारूफ़ आइनी ऐं क़ानूनी माहिर जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब गॾु आहिनि। गुफ़्तगू कंदासूं। अॼु ज़ाहिर आहे ॾाढो इवेंटफुल पंहिंजो इवेंट सां भरियल हिकिड़ो पूरो ॾींहुं गुज़रियो आहे। सुप्रीम कोर्ट जे अंदरि बि इवेंट्स थिया त पार्लियामेंट जे अंदरि बि इवेंट्स थिया। उनखां पोइ कुझु हाणे ताईं बि तव्हां मौलाना फज़लुर रहमान साहब जी जेका आहे पुरजोश जेका तक़रीर आहे उहा हलंदड़ आहे। बहरहाल गुफ्तगू खे अॻिते वधायूं था। कुरैशी साहब, आज के दिन के उसको आप किस तरह अनफोल्ड करेंगे वाक़यात को? आज जी मुख्तसरन तो यही है कि ये जिस तरह का बहरान पाकिस्तान के अंदर चल रहा है और उसके अंदर जो किरदार है और इन हाउस फाइटिंग है जो हमारी सुप्रीम कोर्ट के अंदर हाउस इन ऑर्डर नहीं है, और जिस तरह का वन मैन शो का एक जज साहब ने मोहतरम ने भी लिखा था अपने उसमें, तो वो सारे मामलात अब काफ़ी कॉम्प्लेक्स हो चुके हुए हैं। क्योंकि आज 15 तारीख है, कल 14 को एक इलेक्शन था, मुतवक्को ये था कि कोई उस पर तौहीन अदालत होगी, लेकिन पाकिस्तान के अंदर अगर देखा जाए तो 17 साल चार्टर ऑफ डेमोक्रेसी के हो गए हैं, तो पाकिस्तान की पार्लियामेंट भी जाग रही है और पाकिस्तान की पार्लियामेंट जो है वो असर्ट करने के मूड में नज़र आ रही है। तो उधर सुप्रीम कोर्ट है जो जिसके चीफ जस्टिस बंदयाल साहब के ऊपर काफ़ी एक जो है ख़ास तौर पे बिलखसूस जब से ये इमरान खान पे 9 तारीख के हंगामों का मामला आया, उसके बाद जब उन्होंने तलब कर लिया अलकादिर केस में और बुलाकर, और वो कुछ तरह के कमेंट भी किए और मर्सिडीज़ों पे भी बुलाने का बातें हुई, तो वो एक ऐसा जो है सिलसिला शुरू हो गया कि मेरा ख्याल है कि पार्लियामेंट ने भी फैसला कर लिया कि वो अब खड़े होंगे और जो है इस मौक़िफ़ को नहीं मानेंगे। क्योंकि ये मैं एक जुमला कह दूं कि ये जो कहा जा रहा है ना, बिलावल साहब का कल का एक जुमला था कि आइन लिखना जो है पार्लियामेंट की जिम्मेदारी है और आइन किसी और ने, अदालत ने नहीं लिखना। तो ये बेसिक कॉन्फ्लिक्ट है जो समझा जा रहा है कि अदालत जो है वो आइन नहीं लिखेगी। चले बैरिस्टर साहब, तव्हां हिन सॼे जेको ॿिनि आइनी इदारनि जे विच में टग ऑफ वार हले पई, तव्हां उनखे कीअं था एनालाइज़ कयो? इहा इन जो जेका आहे हिस्ट्री पुराणी आहे। इहो तव्हांखे ख़बर हूंदी त पहिरियों शुरूअ में जेको आहे सो माछला वारो रस्तो अपनायो वियो, उनखां पोइ आइन में 58(2) बि विधी वई। उनखां पोइ जॾहिं जेको आहे सो अरिड़हीं तरमीम में 58(2) खे मुकमल ख़तमु कयो वियो, त 2007 खां वठी जुडिशल एक्टिविज़म जे नाले ते जेको आहे सो गवर्नमेंट खे चेंज कंदा रहिया या गवर्नमेंट खे इन्फ्लुएंस कंदा रहिया। 2 प्राइम मिनिस्टर हुआ इन जुडिशल एक्टिविज़म जे दौरान। जीअं मुंहिंजे दोस्त चयो त जेको आहे सो वन मैन शो आहे सुप्रीम कोर्ट में, वन मैन शो न आहे, वन प्रावंस शो बि आहे। छो त सुप्रीम कोर्ट जी जेका कॉन्स्टिट्यूशन आहे उहो इक्वल रिप्रेजेंटेशन थींदी। क़ौमी असेंबली खां सवाइ आइन में समूरा इदारा सेनेट, NFC, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, नेशनल इकनॉमिक काउंसिल, इहे सभु जेको आहे सो इक्वलिटी जे बुनियाद ते आहिनि। ऐं इहो फेडरल इहो प्रिंसिपल आहे त सुप्रीम कोर्ट जी जेका ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे उहा ॿिनि खां वधीक सूबाई या वफ़ाक़ी हुकूमतुनि जे विच में जेको आहे डिस्प्यूट एजुकेट करणु आहे। उनजो पर्पज़ ई इहो आहे त जेको आहे हुन में इक्वल रिप्रेजेंटेशन हुजे। ईअं न हूंदो त हिकिड़े सूबे जो हिकिड़ो जज हुजे, ॿिए सूबे जा 8 जज हुजनि, उहे फ़ैसिलो कंदा। इहो वन मैन शो न आहे, सिर्फ़ु वन प्रावंस शो आहे। इहो कॉन्स्टिट्यूशन में किथे बि कोन्हे लिखियल त जेको आहे हिकु सूबे जी कोर्ट हूंदी, फेडरल कोर्ट हूंदी सुप्रीम कोर्ट, ऐं 4 सूबनि जे बराबरी नुमाइंदगी करे मुश्तमिल हूंदी। इहे हैदराबाद ऐं सखर हाई कोर्ट इहो रेज़ोल्यूशन में पास करे चुकियूं आहिनि। त हीउ जेको झगड़ो आहे इहो इदारा जेको ट्रैकोटॉमी ऑफ पावर्स आहे, त पार्लियामेंट जा पंहिंजा पावर आहिनि, कैबिनेट जा पंहिंजा पावर्स आहिनि, ऐं जेको आहे सो जुडिशरी जा पंहिंजा पावर्स आहिनि। त उन्हनि पावर्स में जॾहिं जुडिशरी जेको आहे सो इंटरफियर थी करे, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे करे इहो सिलसिलो वधियो आहे। जॾहिं तव्हां जेको आहे सो पॉलिटिकल गवर्नमेंट चेंज कंदव, जॾहिं त टिने जा जेके पावर्स आहिनि, टिने पिलर्स ऑफ स्टेट जा, प्रोविंशियल लेवल ते या फेडरल लेवल ते, उहे बिल्कुलु सेपरेट आहिनि। तव्हांजे पंहिंजो कैबिनेट एडवाइस में लिखियलु आहे जेको आहे सो आइन में, त कैबिनेट एडवाइस खे कंहिं बि कोर्ट में क्वेश्चन न कयो वेंदो। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे डिसीजन खे कंहिं बि कोर्ट में जेको आहे सो क्वेश्चन न कयो वेंदो। अहिड़े नमूने सां पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु जेको आहे सो रिट जारी नथी करे सघे का बि कोर्ट पाकिस्तान में।
पार्लियामेंट जे लेजिस्लेटर खे जेको आहे डिस्क्वालीफाई रुगो पार्लियामेंट जे स्पीकर जे रेफरेंस ते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान करे सघे थी ऐं उन जे ख़िलाफ़ बि जेको आहे सो सुप्रीम कोर्ट खे अपील बि कोन्हे का। त इहे जेके बि पावर्स आहिनि उहे 3+ जा उहे जॾहिं डिमार्केट थियल आहिनि त उनखां पोइ जेको आहे सो जुडिशल एक्टिविज़म जे बुनियाद ते आर्टिकल 184(3) जेका आइन में जेको आहे सो पहिरियों दफ़ो 1973 में विधी वई, अॻे में कोन्हे, सुप्रीम कोर्ट खे बि इहो पावर ॾिनो वियो त तव्हां बि हाई कोर्ट वांगुरु हाई कोर्ट जे जुरिडिक्शन खे मद्देनज़र रखंदे अहिड़ो हुकुम जारी करे सघो था जेको आर्टिकल 199 में हाई कोर्ट जारी कंदी आहे फंडामेंटल राइट्स जे सिलसिले में। अच्छा, इहा जुरिडिक्शन सुप्रीम कोर्ट जी ताबे आहे हाई कोर्ट जे, उन जे बावजूद जेको आहे सो हाई कोर्ट में केस पेंडिंग आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जेको आहे सो मोटो नोटिस वठंदी रही आहे ऐं गवर्नमेंट जी इहा शिकायत रही आहे, पार्लियामेंट जी इहा शिकायत रही आहे त उहा असांजे डोमेन में जेको आहे सो। अच्छा, कुरैशी साहब कुरैशी साहब आज जो एक कोर कमांडर स्पेशल कॉन्फ्रेंस हुई है और जो तकारीर हमने सुनी है, जो ख़ास तौर पर बिलावल भुट्टो जरदारी साहब ने कहा कि ये कोई सियासी जमात नहीं है, ये एक पुरतशद्दुद गिरोह है, शिद्दत पसंद गिरोह है। तो फिर कोर कमांडर कॉन्फ्रेंस जो हुई है, स्पेशल कोर कमांडर कॉन्फ्रेंस, उस पर भी जो 9 मई के वाक़यात और फिर शोहदा की यादगारों पे हमले और इन सब की मजम्मत की गई है, दुख का इजहार भी किया गया है। और फिर हम देख रहे हैं कि आर्मी एक्ट के तहत 9 मई के वाक़यात के हवाले से उन पे वो की जा रहे हैं, केस रजिस्टर किए जा रहे हैं। तो क्या आपके ख्याल में ये PTI ने वो रेड लाइन क्रॉस कर लिया है कि अब वह बहस जमात उसके ऊपर क्वेश्चन मार्क आ गया है? जी, वो इस तरह की बात है। सबसे पहले तो मैं सही जमीर साहब की बात से एग्री करता हूं कि इसमें वन प्रोविंस शो भी हो रहा है, लेकिन आज बिलावल साहब ने पार्लियामेंट में तो इस सारे को कंक्लूड कर दिया है कि वन मैन शो करने वाले असल में वन यूनिट के एजेंडे पे काम कर रहे हैं। तो जहां तक आपके सवाल का जवाब है वो ये है कि ये बिलावल साहब ने वाज़े उनको कहा है कि ये आखिरी मौका है PTI को कहा के लोगों को कहा है कि अगर आप अपने पार्टी को सियासी जमात समझते हैं तो और दहशत गर्दी का जो आपने है उसके खिलाफ रद्द-ए-अमल दें, उसकी मजम्मत करें और माफ़ी मांगें, तो फिर आपको हम सियासी देखेंगे कि आप सियासी जमात हो या नहीं हो। इसके बगैर जो है हम एक देखते हैं कि दहशत गर्दी की उसमें लाइन में आप खड़े हुए हैं। तो कहने का मकसद है कि ये एक सीधी सी बात है कि पहले किंग्स पार्टियां बनती थीं और तरह की, और जो है इस्टेब्लिशमेंट उनको इस्तेमाल करती थीं और डीपोलिटिसाइज माशरे को करने के साथ साथ जो है इस तरह होता था कि भाई लेवरेज जो है उनके हाथ में रहे कि भाई MQM बन गई है या उधर से कोई और ग्रुप, एथनिक ग्रुप, और इस तरह के उनको मिला के हुकूमतें बनाने का काम करते थे। इलेक्शन में धांधली भी होती थी, सारा कुछ होता था। पीछे तो जाके RTS भी बैठ गया जब सिलेक्टरों ने सिलेक्टेड को बिठाया था इमरान खान को। लेकिन अब सूरत हाल बड़ी डिफरेंट हो चुकी हुई है कि पाकिस्तान की जो सियासी जमातें हैं वो जो है कल जिस तरह से 17 साल हुए हैं चार्टर ऑफ डेमोक्रेसी पे, ये रियलाइजेशन का प्रोसेस देख चुके हैं कि किसी जानिब भी अगर आप मिलिट्री इस्टेब्लिशमेंट से बचते हैं तो जुडिशियल इस्टेब्लिशमेंट जो है वो कोई ना कोई चेहरा बदल के सामने आ जाती है। लेकिन इस वक्त जिस तरह से जुडिशियल इस्टेब्लिशमेंट जो है एक खिलाड़ी के तौर पे और मेजर खिलाड़ी के तौर पे आ चुकी थी, तो उसके अंदर तारीखी तौर पे एक बड़ा अच्छा काम हुआ है कि पार्लियामेंट ने अपने असर्ट करने का और अपनी पोजीशन को और अपनी बालादस्ती को तस्लीम कराने के लिए एक इकदाम और एक फैसला कर लिया है, जो कि एक होता है ना कि पॉसिबिलिटीज या बुरे हालात को जो है अच्छे इम्कानात की सूरत में देखने का जो है, तो उसमें यह है कि पाकिस्तान की तारीखी तौर पर अगर देखा जाए तो पहली दफा पाकिस्तान की सियासी जमातें जो हैं वो असर्ट कर रही हैं और अपनी पार्लियामेंट की बालादस्ती के मिशन को जिस तरह की सिचुएशन पैदा हो रही है उसमें चाहे रेजोल्यूशन जहां पे पैदा कर देने हो रेजोल्यूशन कर रहे हैं, जहां छोटे मोटे कानून साजी करनी हो वो कर रहे हैं, और जिस तरह तनकीद हो करना हो, अपनी सुपरमेसी की बात करनी हो, ये एक पाकिस्तान की जमहूरी सफर की तरफ जो है एक पेशखेमा है कि आगे। ज़मीर साहब तव्हां कीअं था सम्झो त ही जेको अॼु रेज़ोल्यूशन पास थियो आहे चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो,
पर ज़ाहिर आहे एंड ऑफ द डे वेंदो उहो रेफरेंस सेट थींदो उन खे जेको आहे वरी बि चेयर चीफ जस्टिस खे करिणो आहे। इहो थोरो मामिलो जेको आहे इहो थोरो असांजे नाज़रीन खे ऐं असांखे बि थोरो एजुकेट कयो इहो छा थींदो इन जो, या इहो हिकिड़ो प्रेशर टैक्टिस आहे बस? न रेफरेंस पार्लियामेंट जो पार्लियामेंट की तरफ से अगर कोई रेजोल्यूशन पास किया है तो रेफरेंस तो कोई भी दाखिल कर सकता है, बार भी दाखिल कर सकती है, फेडरल गवर्नमेंट भी कर सकती है। लेकिन फेडरल गवर्नमेंट जब रेफरेंस दाखिल करने का फैसला करती है तो वो कैबिनेट की एडवाइस प्रेसिडेंट को जाती है, उसमें टाइम लगता है। तो शायद दिस मे बी द रीजन कि वो पार्लियामेंट ने रेजोल्यूशन पास किया है। अगर मिसकंडक्ट का रेजोल्यूशन पार्लियामेंट की तरफ से जाता है इट विल हैव अ ग्रेट वेट, और ये पहली मर्तबा होगा कि पार्लियामेंट जो है मुल्क का जो सुप्रीम आईनी इदारा है उसकी तरफ से जो है वो रेफरेंस जाएगा। और सुप्रीम जुडिशल काउंसिल की कॉन्स्टिट्यूशन में 3 जज जो है वो सुप्रीम कोर्ट के होते हैं जो सीनियर हैं, और 2 चीफ जस्टिस सीनियर्स होते हैं जो सूबों में होते हैं। तो जब चीफ जस्टिस के खिलाफ रेफरेंस आता है तो कानून जो है वो चीफ जस्टिस उसमें नहीं बैठ सकता, नेक्स्ट जो 3 सीनियर जजेस हैं वो बैठेंगे। तो इसकी जो सुप्रीम जुडिशल काउंसिल को जो हेड करेगा वो नेक्स्ट सीनियर जज काजी सईद ईसा करेगा इफ देयर इज अ रेफरेंस अगेंस्ट द चीफ जस्टिस। तो मेरे ख्याल में पार्लियामेंट दूसरे नंबर पे तो वो अपना तारिक साहब, सरदार तारिक मसूद, हाँ जी सरदार तारिक मसूद हैं दूसरे नंबर पे। दूसरे नंबर पर सरदार तारिक हैं, तीसरे नंबर पर एजाज हसन साहब हैं। तो ये 3 जज जो है वो होंगे और दूसरे दो चीफ जस्टिस होंगे। एक तो सिंध का चीफ जस्टिस होगा और दूसरा जो भी सीनियर होगा मेरे ख्याल में पंजाब का सीनियर है तो वो होगा वहां से। तो ये सूरत हाल होती है कि ये रेफरेंस जो है वो उसको अभी मसला ये है कि जो एडमिनिस्ट्रेटिव अख्तियारात हैं वो चीफ जस्टिस के हाथ में, वो रजिस्ट्रार अगर प्लेस नहीं करता, अगर वो रेफरेंस आता है तो वो नेक्स्ट प्यूनी जज जो है वो उसको कैसे प्रोसीड करता है। देखिए इसमें जो एडिशनल चीज़ है कि मौजूदा जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ है उन्होंने शुरू से ही आकर जो है वो ऐलान किया है कि आर्मेड फोर्सेस का इंस्टीट्यूशन जो है वो सियासत में मुदाखलत नहीं करेगा। और उन्होंने मशहूर जो है वो पार्लियामेंट की कमेटी पार्लियामेंट के सामने पेश होकर ये भी कहा कि जो है वो ताकत का सरचश्मा आवाम है। ये बड़ी स्टेटमेंट है। उसके बाद जो है वो नेक्स्ट जो सीनियर प्यूनी जज है सुप्रीम कोर्ट का वो भी पार्लियामेंट के अख्तियारात में मुतज़लज़िल जो है वो एतमाद रखते हैं। तो इन दोनों के खिलाफ जो है वो आप देखते होंगे कि प्रोपेगेंडा चल रही है या इन दोनों को टारगेट किया जा रहा है। जो क्योंकि पहले तो एस्टेब्लिशमेंट जो है वो सुप्रीम कोर्ट के साथ होती थी, चीफ जस्टिस जब प्राइम मिनिस्टर को जो है वो रिमूव करते थे। अभी पहली मर्तबा है कि ये 2 जो है वो इम्पोर्टेंट जो पिलर्स हैं और जिनको जो है वो काजी फैजी पावर सेंटर हेड करेगा और चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो है वो हेड कर रहा है उस इंस्टीट्यूशन को। तो आप देखेंगे इन दोनों को ही टारगेट किया जा रहा है क्योंकि वो आवाम के साथ खड़े हो गए हैं, पार्लियामेंट के साथ खड़े हो गए हैं, आइन के साथ। चलें कुरैशी साहब एक और पहलू से देखें, जब पीडीएम ने धरना देने के बारे में कहा था, जब पीपल्स पार्टी उसका हिस्सा थी तो पीपल्स पार्टी ने कहा था कि हम धरने की सियासत में यकीन नहीं रखते। लेकिन आज फिर वही हुआ कि गिरोह लेके चढ़ दौड़ो सुप्रीम कोर्ट के अंदर। क्या आप फर्क समझते हैं इमरान खान की स्ट्रेटजी और आज जो पीडीएम ने किया उसकी स्ट्रेटजी में? देखिए जी, वो एक हुकूमत जो फाशिस्ट हुकूमत थी इमरान खान की, उसके खिलाफ धरना देके साहब एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के बाद आके मैं यही सवाल दोहरा के आपसे लेता हूँ। नाज़रीन ब्रेक पठू था, ब्रेक खां पोइ इन गुफ्तगू जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। असां गॾु रहिजो, ब्रेक खां पोइ ॿई पैनलिस्ट सां गॾु हूंदा ऐं हिन मौज़ूअ ते वधीक गुफ्तगू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। वक़्फ़े ते वञण खां पहिरियों कुरैशी साहब खां मूं सुवाल कयो हुयो त जेको इमरान जेका धरणनि जी सियासत करे पियो ऐं अॼु जेको पीडीएम जो धरणो आहे इन्हनि ॿिन्ही खे कीअं मुख़्तलिफ़ नुक़्ता निगाह सां ॾिसी सघिजे थो। ऐं जेकॾहिं हू हिकु तरफ़ खां अचे पियो त कोर्ट जेका आहे उहा पार्लियामेंट खे मञण लाइ तयारु न आहे, त ॿिए तरफ़ हुकूमत ऐं जेका आहे उहा बि कोर्ट जी कंहिं बि उनखे मञण लाइ तयारु न आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि खे कीअं था पंहिंजो कुरैशी साहब ॾिसनि? जी कुरैशी साहब। जी सही, देखिए एक तो 2014 में पार्लियामेंट के खिलाफ जो धरना हुआ, या उससे पहले 2008 के जब पीपल्स पार्टी की हुकूमत थी, ताहिरुल कादरी वगैरह का जो धरना था,
وہ جو تھے وہ سیاسی حکومتوں کو غیر آئینی طریقے سے جو ہے گرانے اور ٹاپل کرنے کے لیے جو ہے وہ دھرنے تھے. لیکن جو پیچھے جو ہے عمران خان کی حکومت کا آپ نے حوالہ دیا، اس میں بلاول بھٹو صاحب نے مخالفت اس لیے کی تھی، پی ڈی ایم کی بھی، اور پی ڈی ایم سے بھی نکلنا پڑا کہ دیکھیے ووٹ آف نو کانفیڈنس جو ہے وہ ایک جمہوری آئینی جو ہے طریقہ ہے ایک اسمبلی کے ہوتے ہوئے اور ایک جمہوری نظام میں. تو وہ ایک ثابت بھی ہوا کہ عمران خان کی فاشسٹ حکومت سے چھٹکارا جو ہوا ووٹ آف نو کانفیڈنس کے ذریعے سے ہوا. یہ والا جو دھرنا ہے یہ پارلیمنٹ کی سپریمیسی اور آئین کی بالادستی کے لیے ہو رہا ہے کہ جہاں پر ایک ایسے چیف جسٹس لیکن ہیں ملک کی بندیال ٹاپ کورٹ کے جو جوڈیشری کو سربراہ ہیں. پریشر میں رکھنے کے لیے اتنے لوگ لے کے نہیں جانا اور دیکھیے، پھر وہ جس طرح دروازے چڑھ رہے تھے. نہیں جوڈیشری کو کیسے دباؤ میں لائیں گے؟ جوڈیشری جو ہے خود جو ہے پارلیمنٹ کو یرغمال بنانے اور پارلیمنٹ کے حق سے آئین سازی کو جو ہے یرغمال بنانا چاہتی ہے کہ اگر انہوں نے پروسیجر بنایا ہے کہ 184(3) کے تحت جو ہے اس طرح 3 جج فیصلہ کریں تو اس نے اس کے خلاف بھی اسٹے دے دیا. اسی طرح جو ہے اس سے پہلے جب انہوں نے نیب کے جو ہے وہ کی تھی امینڈمنٹ تو قانون میں، تو نیب کے اس کو بھی انہوں نے بلا لیا کہ یہ دکھاؤ ہمیں، وہ دکھاؤ. تو وہ تو ایک سارا نظر آ رہا ہے نا کہ یہ جو ایک رجحان ہے، اور ان کو جو جمہوری ایلیمنٹ ہے سپریم کورٹ کے اندر، ان کو سینئر موسٹ ججز کو وہ بٹھاتے ہی نہیں ہیں، بینچ ہی نہیں بناتے ہیں. سینئر پیونی جج ہوں یا تیسرے نمبر پر سردار جو ہیں طارق ہوں مسعود، تو کہنے کا مطلب ہے کہ وہاں پہ تو ان کا اپنا ان ہاؤس آرڈر نہیں چل رہا، وہاں پہ تو ججز لکھ رہے ہیں کہ آپ جو ہیں 1 مین شو کر رہے ہیں. تو کہنے کا مقصد ہے کہ یہاں زیر بار کیا لائیں گے، وہ تو خود 1 مین شو کے الزام کو بھگت رہے ہیں. اور جو حالیہ چلے ایونٹ ہیں پوچھتے اس ہیں میں بیرسٹر فلیئر اپ صاحب ہو گیا. سے. جی بیرسٹر صاحب، چھا इहो तरीक़ो अदलिया जे मामलनि खे ईअं हैंडल करण जो त माण्हुनि जा अंबो वठी वञी कोर्टुनि जे ॿाहिरियां वञी घिराव कजे, इहो सही आहे? मुंहिंजे ख़्याल में पीसफुल जेको प्रोटेस्ट आहे उहो त करे सघिजे थो. बाक़ी हाणे कोर्टुनि खे जेको आहे सो उन ते हमिलो करणु या पंहिंजो ॿिया तरीक़ा इस्तेमालु करणु वायोलेंस जा उहे नथा करे सघजनि. बाक़ी पीसफुल प्रोटेस्ट दुनिया में हर जाइ ते थींदो आहे ऐं पीसफुल प्रोटेस्ट करे सघिजे थो, उहो किथे बि करे सघिजे थो. ऐं ॾिसो हूंदो त तव्हां सुप्रीम कोर्ट जे हवाले सां जेका ॻाल्हि थिए पई त बाबा का बि फेडरल जेका कोर्ट हूंदी आहे उहा फुल बेंच में, अमेरिका जहिड़ो वॾो मुल्क आहे उन में सुप्रीम कोर्ट जा 9 जज आहिनि ऐं उहे फुल कोर्ट तौर ते वेंदा आहिनि, फुल कोर्ट वेंदी आहे हर केस में. हिते जेको आहे सो तव्हां नंढियूं नंढियूं बेंचिस ठाहे जंहिंमें सूबनि जो इंट्रस्ट आहे, ॿियनि सूबनि जो बि उहे फ़ैसिला पंहिंजे मर्ज़ीअ सां न कयो त हिकु सूबो जेकॾहिं आइन जी जेको आहे इंटरप्रिटेशन कंदो त ॿिया सूबा काॾे वेंदा. माना जेकॾहिं आइन तव्हां केॾो बि ख़ूबसूरत ठाहियो, हिकु सूबे जी इंटरप्रिटेशन हलंदी त पोइ ॿिया सूबा काॾे वेंदा. हीअ त फेडरेशन जेको आहे सो इक्वलिटी जी बुनियाद ते आहे. नेशनल असेंबली खां सवाइ सभु इदारा इक्वलिटी जी बुनियाद ते ठहियल आहे. त तव्हां जेको आहे सो उनखे कीअं कंदव जेकॾहिं तव्हांखे ईअं करिणो आहे त पोइ तव्हां इंटरप्रिटेशन बि तव्हां कयो ऐं ज़बरदस्ती जेको आहे सो तव्हां गवर्नमेंट चेंज करे हिकिड़े सूबे मां वज़ीर आज़म हाणे धांधली कराए हिकिड़े सूबे मां वज़ीर आज़म आंदो वियो आहे. पॉलिटिकल गवर्नमेंट खे चेंज कयो, जुडिशरी जो इहो कमु थोरी आहे पॉलिटिकल गवर्नमेंट खे चेंज करे या पॉलिटिकल चेंज खे इन्फ्लुएंस करे कंहिं बि तरीक़े सां डायरेक्टली या इनडायरेक्टली. हीअ त ईअं पियो कयो वञे त हमज़े शहबाज़ जी गवर्नमेंट हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई आहे वई, पोइ हाणे साईं 90 ॾींहं कॉन्स्टिट्यूशन में रखनि बाबा 90 ॾींहं त लिखियल आहिनि कॉन्स्टिट्यूशन में, पर हुननि जी गवर्नमेंट तव्हां कीअं लाथी? उहा जेका रिव्यू पिटीशन आहे उहा त हलायो. ऐं जेको 63A जे ख़िलाफ़ु जेको रेफरेंस हो उनजो रिव्यू आहे उहो त हलायो पहिरियों. ऐं नंबर ॿियो त तव्हां जेको आहे सो पार्लियामेंट अञा लेजिस्लेशन पास ई नथी करे, अगरि तव्हां इस्तीफ़ा ॾेई छॾियो. हालांकि जेको आहे 17 मेंबर बेंच हिते पंहिंजो NRO केस में मुबशर हसन केस में इहो आहे त लॉ खे सस्पेंड करे ई नथो सघिजे. हाणे क्वेश्चन इहो आहे त इहो जेको तव्हां ॿियनि इदारनि में जेको इंटरफियरेंस कयो था या सियासत खे तव्हां इन्फ्लुएंस कयो था कंहिं नमूने सां डायरेक्टली या इनडायरेक्टली, उहो सुप्रीम कोर्ट जो कमु थोरो ई आहे. उनजे करे सुप्रीम कोर्ट जी मॉरल अथॉरिटी वीक थी वई आहे, बार बि उनजे जेको आहे ख़िलाफ़ थी वई आहे त बाबा तव्हां सियासत में इंटरफियर न कयो, तव्हां हाई कोर्ट जे इंडिपेंडेंस में इंटरफियर न कयो, तव्हां प्रोविंशियल ऑटोनॉमी खे तव्हां जेको आहे सो अफेक्ट था कयो. शायदि मंसूर अली शाह जो इहो फ़ैसिलो आहे 4-3 जो जेको फील्ड में आहे, हे त 3 मेंबर बेंच जो फ़ैसिलो आहे जेको आहे बाइंडिंग कोन्हे को. त मुंहिंजे ख्याल में जेके ये ॻाल्हियूं अच्छा कुरैशी साहब, ये जो अपना आर्मी एक्ट लागू किया जा रहा है 9 मई के वाक़यात के ऊपर, आपके ख्याल में ये
کس طرح دیکھا جائے گا دنیا بھر میں اس کو کہ سویلین قانون لاگو کرنے کے بجائے یہ آرمی ایکٹ ان پہ لاگو کیا جا رہا ہے؟ دیکھیے جی، اس وقت تو کوئی جمہوری قوت بھی مجبور کر دی گئی ہے پاکستان کی بندیال کورٹس فالوڈ بائی ادر لاہور ہائی کورٹ اینڈ اسلام آباد ہائی کورٹ کہ جہاں تھوک کے حساب سے ضمانتیں دے رہے ہیں. تو اس طرح تو پھر ایک فیل ریاست اور یا روگ ریاست کی طرف تو لے جانے سے ہم رہے کہ بھئی اگر جو ہے وہاں پر آپ کے سلامتی کے اداروں پر حملے ہو جائیں، کور کمانڈر ہاؤس بھی جل جائیں، اور ایک ایسی فاشسٹ جو ہے پارٹی جنہوں نے جو یہاں پر پارلیمنٹ سے پوچھے بغیر تحریک طالبان کے لوگوں کو لے آئے، اور ایون جب ان کی خیبر پختونخوا میں حکومت تھی تو انہوں نے جو ہے 30 کروڑ روپے بجٹ کے اندر ایلوکیٹ کیے وہ مدرسوں کو اور سارا کچھ کیا. تو وہ ایک طالبانائزیشن کی ان کی ہسٹری ہے. تو اگر اب آپ یہ دیکھیں کہ اگر یہ نہ کرے تو یہ تو عدالتیں جو ہے بلینکٹ جو ہیں ضمانتیں دے رہی ہیں، تو پھر تو یہ بڑا مشکل ہو جائے گا کرنا کہ جو مطلب میں تو عورتوں کا احترام کرتا ہوں، لیکن بدقسمتی کی بات ہے کہ ویڈیوز موجود ہیں کہ یاسمین راشد صاحبہ جو ہیں وہ لیڈ کرتی رہی ہیں، اور اس کا پس منظر بھی تو بدقسمتی سے یہ ہے کہ وہ ایک ریٹائرڈ جرنل کی ریلیٹو ہونے کے حوالے سے آگے لائی جاتی ہے عمران خان کی طرف سے. تو اب اس صورت میں جب یا تو آپ اس کو بھی ڈائجسٹ کر جائیں کہ کور کمانڈر کے گھر جلیں، GHQ ہو، آپ کے جہاز جل جائیں، آپ کی جو مونومنٹس ہیں شہداء کی اور وہ ساری جل جائیں، تو اور یہ ضمانتیں دیتے رہیں. وہ تو نیب کا کیس نہیں چلنے دے رہے، تو وہ تو ریمانڈ کو ختم کر کے جو ہے بچھا رہے ہیں، اور وہ تو کامنٹ پبلک کامنٹ جو ہیں ان کے ذریعے جونیئر ججز کو میسیجنگ کر رہے ہیں کہ ویلکم اینڈ گڈ وش یو گڈ لک. تو اس سے کیا ہو رہا ہے کہ ان کو درجنوں کے حساب سے اور تھوک کے حساب سے ضمانتیں مل رہی ہیں. تو پھر ایسی صورت کے اندر اگر آپ کہیں کہ آرمی ایکٹ کی بھی میں مخالفت کروں تو میں اسپیچ لیس ہوا ہوں. اسی جو ہے عدالتی سسٹم کے تحت جو 58B2 کے انسٹرومنٹ کے طور پہ استعمال ہو رہا ہے کہ یوسف رضا گیلانی کو جو ہے تھوڑی سی ٹوکن سزا دے کے نااہل قرار کر دو. آج کا جو واقعہ ہے یہ قوم کو بتانا چاہیے کہ آج جو پولیٹیکل انیشیٹو لیا گیا ہے اگر یہ نہ کیا جاتا تو آج انہوں نے جو ہے ہو سکتا ہے کہ جو ہے توہین عدالت کے نوٹس جاری کر دیتے. تو لیکن اب چونکہ وہ سچویشن ایسی ہے کہ یا تو وہ بہت آگے بڑھ کے آتے تو آج وہ ڈیفینسو پہ چلے گئے، ساتھ ساتھ وہ جملہ کہتے ہیں کہ 14 مئی کے الیکشن کے فیصلے پر بھی ہم قائم ہیں. تو یہ جو وار چل رہی ہے یہ جاری ہے دونوں طرف سے، کیونکہ بدقسمتی سے جس طرح ہماری عدالتیں ترامیم کا حق بھی مشرف کو دیتی رہیں اور ویلیڈیٹ کرتی رہیں مارشل لاؤں کو اور آئین کو پھاڑ دینے کے معاملات میں، تو ان کا کردار کوئی بیرسٹر صاحب ہی تو ایکڑو ہے قانونی معاملہ ہے تاں کا پوچھا سپر ظاہر ہے لکھندا رہا ہو پولیٹیکل اینالسس بھی جو کافی اسٹرانگ ہے. تاں خیال میں ہن وقت جکا یہ صورتحال ہے ان صورتحال میں یہ اسان جوڈیشری کے اندر جے 2-4 ججن جو چیو ونے پیو جو جوڈیشل ایکٹیوزم ہے یہ صرف انہن جی ہتھ تاں ॾिसो था या उन खां पोयां बि का कुझु शयूं ॾिसो था؟ न जुडिशल एक्टिविज़म ॾिसो त ही पॉलिटिकल पोलराइजेशन थी वई आहे. उन में जेको पहिरियों दफ़ो आहे उहो जहिड़ो सेंट्रल पंजाब में पहुतो आहे. सेंट्रल पंजाब अॻ में जेको आहे सो GT रोड जी हिकिड़ी पार्टी कंदा मुस्लिम लीग वारा, हींअर GT रोड जी पार्टी थी विया. हाणे उते जेको आहे एस्टेब्लिशमेंट जो तव्हांजी आहे पंहिंजो उनजे करे जेको आहे एस्टेब्लिशमेंट जो सर्टेन सेक्शन में जेको आहे ॿुधायो आहे ऐं उन जे करे जेको आहे सो जेको हिनखे प्रिफरेंशियल ट्रीटमेंट जेको मिले थो इमरान खान खे त रिमांड नैब वरितो आहे. उन खां पोइ जेको आहे सो रिमांड में उन नैब जे कस्टडी मां उनखे छॾायो वियो आहे. इहो पहिरियों दफ़ो थियो आहे पाकिस्तान जी हिस्ट्रीअ में त जेको आहे सो हिकिड़ो इदारो जेको आहे सो रिमांड वठे जज खां लीगल ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां उनखे जेको आहे सो ऐं पावर बि जेको आहे सो नैब कोर्ट जो आहे बेल ॾियण जो. उन खां पोइ तव्हां उनखे जेको आहे हाई कोर्ट उनखे करे छॾियो रिलीज़ करे छॾियो. उन सुप्रीम कोर्ट में आयो उनखे जेको आहे सो उनजी गिरफ़्तारी खे गैर कानूनी करार कयो, प्रोसीजर खे गैर कानूनी करार कयो. ॾाढो प्रोसीजर गैर कानूनी आहे त ला काॾे वेंदो.
ऐं जेके सब्सटेंशियल जेको आहे उन खिलाफ़ पंहिंजो एलिगेशन जेको अक्यूज़ माण्हू आहे ऐं करप्शन जेको आहे उन खिलाफ़ जेको आहे साबित 60 बिलियन रुपयनि जी जेको आहे बिल्कुलु ऑन द फेस ऑफ इट त हीउ जेको सिलसिलो आहे इहो पोयां जेको आहे इहे मुहरक इलाही आहिनि इहो कोई इहो सादो कोन्हे जेको जीअं ॾिसे थो उन में जेको आहे इंटरनेशनल फैक्टर्स बि आहिनि ऐं नेशनल फैक्टर्स बि आहिनि त इहा जेका जंग आहे इहा अञा तेज़ थींदी इन में इलाही जेको आहे हाणे छा जेका जंग तेज़ थींदी ॾिसो पिया आख़िर इन जो छा नतीजो छा थींदो नतीजो त अदालत जेका आहे पार्लियामेंट खे न मञे पार्लियामेंट अदालत खे न मञे हुकूमत अदालत खे न मञे चूंडूं उते पियूं हुजनि हिकिड़ी पार्टी जेका आहे उहा धरणा हणी बसि करे त वरी ॿियूं पार्टियूं धरणा हणणु शुरू कनि त थींदो छा आख़िर न इहो न आहे क्वेश्चन इहो आहे त जेको आहे सो पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जे पावर्स में कॾहिं इंटरफेरेंस न कई आहे या जेको आहे सो कैबिनेट सुप्रीम कोर्ट जे पावर्स में या कोर्ट्स जे पावर में कॾहिं इंटरफेरेंस न कई आहे जेकॾहिं इंटरफेरेंस थी आहे त हुन साइड थींदी आहे ऐं हुन साइड ते पहिरियों एस्टेब्लिशमेंट बि हूंदी हुई हिन साइड ते कुझु बि कोन हूंदो हे पहिरियों दफ़ो आहे जो आर्मी चीफ अची पार्लियामेंट में बयानु ॾिनो त अवाम जेको ताक़त जो चश्मो अवाम आहे जेको शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जो स्टेटमेंट हो पहिरियों दफ़ो थियो आहे हिस्ट्री में उन खां पोइ ई जेको आहे सो माना जीअं त एस्टेब्लिशमेंट या सेंट्रल पंजाब जी सियासत रहियल आहे इहो सॼो जेको पावर आहे उहो ईअं ई पियो महसूसु करायो वञे ॼण पंजाब ई जेको आहे सो माना इलेक्ट कंदो आहे प्राइम मिनिस्टर खे पंजाब सेंट्रल पंजाब जूं कुझु 80 सीटूं अञा पंजाब में जेकॾहिं को 2/3 मेजॉरिटी बि खणे त हुन जूं 80 सीटूं थींदियूं या केपीए मां बि 2/3 मेजॉरिटी खणे त टोटल 110 सीटूं थियूं थियनि टोटल 266 सीटूं आहिनि ॿियूं सीटूं त ॿियनि सूबनि जूं आहिनि या ॿियनि पार्टी जूं आहिनि त इहो कीअं माना इहो सपोज़ कयो पियो वञे त जेको आहे वज़ीर आज़म या त मुस्लिम लीग नवाज़ मां थींदो या पीटीआई मां थींदो हाउर इस पास थींदो पंजाब डिवाइडेड आहे वज़ीर आज़म ॿियनि सूबनि मां थी सघे थो त हीअ जेका साहब आप किस तरह देख रहे हैं इसका अपना आगे का मंजरनामा क्या देख रहे हैं इस सारी लड़ाई का देखिए जी जो आज जो ISPR की अभी रिलीज आ रही है आई है तो उसके अंदर तो ये लग रहा है कि उकसाने के ऊपर भी अगर जो है आर्मी एक्ट लगेगा ये जो दहशतगर्दी हुई है शरपसंदी हुई है और जो है दिफाई इदारों पे हमले हुए हैं तो इसके तो फिर कॉन्सिक्वेंसेस जो हैं वो बड़े डिफरेंट होंगे और बिलावल साहब ने सही कहा है कि या तो आप जो है माफ़ी मांग लें और इसको करें ताकि सियासी अमल का प्रोसेस शुरू हो अदरवाइज तो फिर दहशतगर्दी और जो है में ही जो है उसको वो फॉल करेंगे तो ये एक ऐसी सिचुएशन हो रही है कि पीटीआई की सियासत के ऊपर बहुत सारे जो हैं सवालात उठ गए हैं क्या पीटीआई के लोग जो हैं इस दहशतगर्दाना पॉलिसी की मजम्मत करेंगे अपने आप लेकिन पीटीआई की पॉलिटिक्स के पीछे जो अनासिर हैं असल तो वो अनासिर हैं ना वरना तो जिस तरह आज मौलाना साहब कह रहे थे कि आए वो पीटीआई वाले अब करके दिखाएं जो असल अनासिर हैं लड़ाई तो उनके अंदर है नहीं वो तो उनके अंदर तो है तो उन्होंने पीटीआई को बनाया था ना हमारा तो आगाज यहाँ से हुआ था कि जो पहले एथनिक ग्रुप या सेक्टेरियन ग्रुप बनाने वाले लोग थे और किंग पार्टियां और काफ लीग बनाते थे उन्होंने जो है इसको पीटीआई को बनाकर और उन्हें इलेक्टेबल दे के किया था तो अब जाहिर इस सिचुएशन में इलेक्टेबल वगैरह भी निकल जाएंगे और ये सारा जो प्रोसेस होगा आई थिंक कि उसके अंदर जो है काफी जो है पीटीआई के अंदर टूट फूट का शिकार होगा सारा मामला मैंने जल्दी से ये कमेंट कर दिया है क्योंकि बड़ी मेहरबानी आपकी शाहीन कुरैशी साहब और ज़मीर घुमरो साहब तव्हांजी वॾी मेहरबानी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी आहे जो कि ॾींहं जे इवेंट्स से डिबेट जेका आहे उहा थी इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच असांजे ॿिन्ही पैनल्स खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु